हींअर इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म आहिनि असां पंहिंजे आयल मेहमान मुक़रर ख़ासि ख़तीब लाजवाब ख़तीब अहले सुन्नत हज़रत अल्लामा व मौलाना साईं मुफ्ती खलील अहमद इनकलाबी हुसैनी खे गुज़ारिश कंदासीं त तव्हां असांजे आॾो ख़िताब लाजवाब कर फरमाए नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हाज़री नारे पीर मुर्शिद हुसैन सरकार जी आमद महबूब जी आमद ताजदार खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद Subhanallah. 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 الحمد لله الذي أنزل الفرقان Subhanallah. بسم الله الرحمن الرحيم Subhanallah. الحمد لله الذي أنزل الفرقان المبين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين Subhanallah. وعلى آله الطيبين الطاهرين وأصحابه المنصور وآله الطيبين الطاهرين Subhanallah. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم Subhanallah. وإذ قال عيسى ابن مريم يا بني إسرائيل إني رسول الله إليكم Subhanallah. مصدقا لما بين يدي من التوراة ومبشرا برسول يأتي
اسمه أحمد فلما جاءهم بالبينات قالوا هذا سحر مبين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين. وإن مدحت محمدا بمقالتي لكن مدحت مقالتي بمحمدي من شاء यही है मेरे किलो वकार की होती है सना तेरे हुस्न जमाल की। बिरादरान इस्लाम मुसलमान भाइयों स्टेज दे बैठल उलमाए किराम मेहमानान गिरामी पिंडाल में बैठल मुझे महबूब मदीने वारे घोट जा उम्मती हो सरकार जा गुलाम हो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तान मोहतरम अज लाड़काणो शहर जे न्यू बस स्टैंड जे हिन रोड ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मिलाद पाक जी महफिल हिन इलाके जे मकामी अइम्मा हज़रात जे ताउन सां कोशिशुनि सां कुछ जमात जे ताउन सां हीअ महफिल मल्हाई पई वञे। अल्लाह ताला जे बारगाह में इहा दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि सभिनी दोस्तनि जूं ही ख़िदमतूं ही मेहनतूं ही कावशूं पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह ताला तव्हां दोस्तनि जो अचणु तव्हांजो वेहणु हिन रोड ते पंड ते अॼु जेकॾहिं तव्हां वेठा आहियो त पंहिंजे महबूब मदीने वारे घोट जे करे अची वेही रहिया आहियो। उम्मीद आहे रब करीम जे ज़ात में त पंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे सदके तव्हां सभिनी जूं बि हाज़िरियूं अल्लाह क़बूल फरमाईंदो ऐं तव्हांजे सदके मां गुनाहगार ग़रीब जी हाज़िरी बि रब करीम पंहिंजे बारगाह में कबूल ऐं मंज़ूर फरमाईंदो। दोस्तान मोहतरम बग़ैर कंहिं तमहीद जे पंहिंजे वाइज़ खे अॻिते वधाइण जे लाइ तव्हां दोस्तनि जी आॾो कुझु सवलियूं सिंधीअ में टे ॻाल्हियूं हिकिड़ियूं अर्ज़ु रखां उन खां बाद में अल्लाह ताला जे कलाम पाक मंझा जेका मां आयत सबूरी पढ़ी आहे उन जो तर्जुमो ऐं तशरीह कुझु ख़त्म नबूअत जे मुतालिक़ तव्हां दोस्तनि जे आॾो अर्ज़ु रखणो आहे। दोस्तान मोहतरम अल्लाह ताला
दीन इस्लाम शरीयत तमा असांखे ॾेई करे उन इस्लाम जे अंदर कुछ अहकामन के इस्लाम जो बुनियाद करार ॾिनो आहे ऐं उन्हनि अहकामन में हिकिड़ा अहकाम फर्ज़ जो दर्जो रखनि था, हिकिड़ा अहकाम वाजिब जो दर्जो रखनि था, हिकिड़ा अहकाम सुन्नत जो दर्जो रखनि था ऐं हिकिड़ा अहकाम वरी मुस्तहब अमल आहिनि। केर करे सवाब आहे, केर न करे उन्हनि खे गुनाह कोन थींदो। पर आओ तव्हां दोस्तनि जे आॾो टे अमल जेके आहिनि मुस्तहब अमल उहे तव्हां दोस्तनि जे आॾो अर्ज़ रखां थो त अल्लाह ताला उन्हनि टिनि अमलनि खे मुस्तहब रखियो आहे, फर्ज़ नाहे रखियो। पर फ़ैसिलो तव्हां पाण कंदो त जेकॾहिं उहे टे अमल इस्लाम मां कढी छॾिजनि त इस्लाम जो रूह निकिरी वेंदो। टे अमल इस्लाम मां कढी छॾिजनि तव्हां पाण ई तव्हांजो ज़मीर फ़ैसिलो ॾींदो त उहे मुस्तहब कम छॾे ॾिबा मुमकिन आहे त अल्लाह तव्हां असांजा फर्ज़ बि क़बूल न करे। सुभान अल्लाह। तोरड़ो तवज्जो तव्हां दोस्तनि जो पाण ॾे चाहींदुसि। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जे मथां स्टेज ते कुछ उलमा भी मौजूद आहिनि, उन्हनि जे हाज़िरी में आऊं पहिरीं शइ इहा पेश थो कयां त अल्लाह ताला मुसलमाननि जे मथां मदीने पाक वञणु फर्ज़ नाहे कयो। मदीने पाक वञणु अल्लाह ताला फर्ज़ नाहे कयो। कहीं भी कुरान पाक जी आयत में मदीने पाक जे वञण जो फर्जी हुकुम मौजूद ना है। हज जा अहकाम मक्के पाक में कंप्लीट थी वेंदा आहिनि। हज मक्के में अदा थींदो आहे, उम्रो मक्के में अदा थींदो आहे। नक उम्रे जो को हुकुम मदीने सां लागा पियल न हज जो को अहकाम मदीने वञण सां लागा पियल। पर तव्हां मुसलमान पंहिंजे दिल खां फ़ैसिलो वठो, हिकिड़ो माण्हू हितां पंध करे मके पाक वञे, हज अदा करे, अहकाम सब पूरा करे, पर मदीने वारे घोट जे शहर न वञे, मुस्तफा जे रोज़े ते न वञे, छा उन जो हज क़बूल थींदो? तव्हां फ़ैसिलो हज जे अहकाम में मदीने वञण शामिल आहे। जेके भी अहकाम हज जा आहिनि मदीने में मक्के में अदा थींदा आहिनि, पर मदीने न वेंदो। असांजी दिल त इन थी चवे त इन जो हज मुश्किल आहे जो क़बूल कयो। सुभान अल्लाह। बाक़ी का मजबूरी आहे हज अदा कई, को मसइलो थियो, प्रॉब्लम थियो, का अहिड़ो एमरजेंसी थी वई, मोटियो हलियो आयो, रब ॾिसण वारो आहे। पर का एमरजेंसी न आहे, हज अदा थो करे, हितां पंध करे वियो, किरावा भाड़ा भरियई, पर वियो मदीने नथो वञे। इहो मुसलमाननि जो फ़ैसिलो आहे, इन जो हज क़बूल न थींदो। सुभान अल्लाह। हालांकि मदीने वञण फर्ज़। ॿियो नंबर दुरूद शरीफ पढ़ण फर्ज़ नाहे। कुरान पाक जी आयत आहे या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आयत जॾहिं महिल पढ़बी उन महल हिकिड़ो भेरो दुरूद पढ़ण वाजिब, हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ण वाजिब या फर्ज़ आहे। जॾहिं आयत पढ़बी, पर जे आयत नथा पढ़ूं दुरूद तव्हां ते फर्ज़ कोन्हे को, न शाम जो न सुबह जो
के समझ जो पेरो मदीने पाक वञण फर्ज आहे पर मुल्लन मौलविन के चओ तव्हां मदीने न वञो पाण ई तव्हां सां अल्लाह पुॼंदो ॿियो नंबर दुरूद पढ़ण फर्ज आहे दुरूद पढ़ण मुस्तहब अमल आहे तव्हां दुरूद पढ़ण बंदि कयो ख़ुदा तव्हां जूं इबादतूं तव्हां के मुंह में हलंदो ॿियो नंबर मीलाद फर्ज आहे मुस्तहब अमल आहे पर तव्हां मीलाद बंदि कयो ख़ुदा तव्हां जी का बि ख़ैरात क़बूल कोन कंदो सुभान अल्लाह साईं वाजिब मां उन ई अंदाज में जो पोया जुमला दो चवा त इहो ॼण हे समझंदा पिया मदीने न वेंदा हज कबूल न है पर न वञण वारे जो हज कबूल न थींदो दुरूद न पढ़ण वारे जो इबादत वापस ईंदियूं दुआ कबूल कोन थींदी मीलाद न करण वारनि जूं ख़ैरातूं बर्बाद थी वेंदियूं ट्रई अमल अल्लाह जे नबी सां ताल्लुक़ रखनि जो सुभान ट्रई अमल अल्लाह जे नबी सां ताल्लुक़ रखनि सबब थोरो जानणो पवंदो सही त अल्लाह नमाज फर्ज कई ज़कात फर्ज कई रोज़ो फर्ज कई मदीने वञण फर्ज न कई दुरूद पढ़ण फर्ज न कई मीलाद करण फर्ज न कई छाजे करे अल्लाह चयो जेको फर्ज कंदो आहियां पो फर्ज जेके हिन के दिल सां अदा कंदा आहिनि के बेदिलिया पे अदा कंदा आहिनि मसलन को ज़कात दिल सां ॾे को ज़कात दिल सां अदा न करे को रोज़ो दिल सां रखे को रोज़ो दिल सां न बि रखंदो आहे को नमाज दिल सां पढ़ंदो आहे को नमाज दिल सां न बि पढ़ंदो आहे इन करे चयई मां पंहिंजे नबीअत सां ताल्लुक़ रखण वारनि शयुनि खे फर्ज़ नथो कयां मता सुभाणे को फर्ज़ समझी हिकिड़ो दिल सां करे ॿियो चवे त फर्ज़ आहे पर कयां तो लाचार खां बेदिलियो करे इन करे रब तो चवे मदीने उहो वञे जंहिंजी दिल कढे दुरूद उहो पढ़े जंहिंजी दिल कढे मीलाद उहो करे जंहिंजी दिल कढे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर सरदार जी आमन पंठार जी आमन नूर जी आमन पुर नूर जी आमन मुर्शिद हुसैन भला इहो छो तुंहिंजी इबादत हाणे नमाज़ सभई दिल सां पढ़ंदा आहिनि सभई दिल सां पढ़ंदा आहिनि असां पेशमाम पढ़ंदा आहियूं जमायत जे भव खे खोड़ नौजवान पढ़ंदा आहिनि केतिरा पीर जे भव खां अगो घर वेठो आहे नमाज़ पढ़णु ठीकु आहे ऐं हिकिड़ा उस्ताद जे मदरसे जो तालिब नमाज पढ़े उस्ताद जे भव खां तमाम मुसलमाननि मां हिकिड़ा सजदो कनि अल्लाह जे मोहब्बत में हिकिड़ा सजदो कनि जहन्नम जे भव खां माना ड्रिज खां भव खां हिकिड़ा वरी जन्नत जे लालच में इन करे रब करीम फरमायो मां पंहिंजे महबूब जूं टई शयूं फर्ज़ न कंदुमि जो सुभाणे को माण्हू भव में अदा करे न करणो अथव त ख़ुशीअ सां करे ॾेखार जो सुभान हथ मथे खणी जो सुभान हाणे मुलनि जी दिल नथी कढे मीलाद करण ते अलाह चए थो जंहिंजी दिल न कढे मुंहिंजे नबी जे मीलाद करण ते मां उन जो मीलाद करायां छो करे बेदिलियो मां अहिड़े जो मीलाद माण्हुनि खे खारायां छो फर्ज़ो जे आ त बेदिलियो बि करे अञा ॿियो मिसाल बि मां तव्हांखे ॾियां 2022 में 3 महीना लगातार मींहुं उठो सारियूं वियूं फसल विया बनियूं वियूं हाणे जेकॾहिं मीलाद फर्ज़ हुजे हा त फर्ज़ में थींदा आहिनि शर्त फर्ज़ में छा थींदा आहिनि शर्त
मसलन नमाज फर्ज फर्ज में शर्त केड़ा तुझा लटा पा तुझी जान पा तुझी चाय पा नमाज जो टाइम हुजे मुंह तुझो किबले दे हुजे उन दे अंदर तो के क्या करनो आ कुरान पढ़नो आ सजदा करना है रुकू करनो आ भाई इने जा शर्त है शर्त हिकड़ो भी खुटो फर्ज कबूल न पवंदो अल्लाह पियो चवे मिलाद फर्ज कया फर्ज में लाज़िमन शर्त चले आई शर्त को हिनन को खुटी पवे सुभान अल्लाह को फर्ज हिनन को शर्त को हिनन का खुटी पवे पो मां रब द पंहिंजे कानून ते हलंदुस न चवंदो मां सुन्नी ओ मुस्तफा जा आशिक मिलाद तो फर्ज हो फर्ज में हुया शर्तन मां हिकड़ो शर्त तो खुटाए विधो हाणे शर्त खुटो फर्ज न थींदो इन करे अल्लाह ताला फरमायो मिलाद फर्ज नाहे जेडी मल वणई तेडी मल कर जिए वणई तिए कर जेतरो वणई ओतरो सुभान अल्लाह पर फर्ज हो जे तय हो मुतअय्यन हो जे एड़ा चावर हेतरियो देगियो हेतरे टाइम ते टाइम गुजरियो सुबह जी नमाज पे पढ़े सिज उबरियो कोन हो अल्लाह अकबर करे बीरो उठो देर सा बी रकात जो सलाम नवराई सिज कडी कडी नमाज थी छो करो नुकसान लटा भी पाक आ चाय पाक ही बैठो मुसल्ले पे मस्जिद में मुंह काबे दे पढ़े कुरान सजदा रुकू पे करे पर टाइम गुजरी न शर्त अदायगी रही करे कंहिंजे लाइ अल्लाह जे लाइ इन करे अल्लाह ताला फरमायो जे मां महबूब जो मिलाद फर्ज कया सुभाणे मुंहिंजा बाना इन का कमी का कोताही को शर्त इन्हनि को रहिजी वञे त पोइ मां कानून ते हला मिलाद क़बूल न कया रब चयो इने मुखे करणो ही ना है मुस्तफा जो मिलाद जिए कन जडे कन जेड़ो कन मागे कबूल सुभान अल्लाह रुगी करन दिल सा रुगी करन दिल सा शर्त बस वड्डे में वडो हिकड़ो शर्त लटा मेरड़ा ते साईं के जवा रांदो तो जो केड़ो बिया पढ़ियला अनपढ़ियला सातो आ की आए शर्त पर मुझे पीर कबर वाले घोट त फरमायो हो फकीर हिकड़ो गिलास जगन गरीब आ पानी जो गिलास खणी उन में 2-3 चमचा न जा खंड जा विझी चमचे सा मिलाए हिटी में डिग्री के गरीब के प्यार जाए मुस्तफा जो मिलाद कयो थम रब कबूल करे चली हथ मथे खणी जो सुभान अल्लाह सलात के पढ़ंदासे सलात का पो कुरान पाक जी आयत उन जो तर्जुमो तशरीह उन का बाद में खत्म नबूवत ने मामले ते का एक हदीस मुबारक वरी हे मसला हलंदा प्या साईं हे गुस्ताखे रसूल के छो मारियो तो फिलान पीर मटीर इने मसले ते थोड़ी का वजाहत तमा दोस्तन यादो एक नुक्तो अर्ज करे तमा का इजाजत वट भी सलात के जो भेरो बुलंद आवाज सबै गजी पढ़ो यार में सल्ले अला मुसलमान भाईरो अल्लाह अज़्ज़ व जल्ल पंहिंजे सुहिणे सचे कलामे पाक जे अंदर सूरह
विच में इरशाद फरमायो अल्लाह ताला फरमायो इसकाल ईसा इब्न मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन अत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद फलम्मा जाअहुम बिल बैयिनात कालू हाज़ा सिहरुन मुबीन। मुसलमान भाइरो अल्लाह जे नबी हजरत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे कौम वारनि खे बि चयो उन्हनि खे बि चवे त या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम अल्लाह जो नबी जो चवे पंहिंजे कौम वारनि खे त बनी इस्राईल हो मां तव्हांजे अल्लाह जो रसूल बणिजी आयो आहियां। सुभान अल्लाह। इन जुमले जे अंदर अल्लाह जे नबी हजरत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे कौम खे ॿुधायो ए मुंहिंजी कौम वारो मां हिन सॼी काइनात जो नबी न आहियां मां हिन सॼी धरती ते रहंदड़ इंसाननि जो नबी न आहियां। अल्लाह जे नबी ॿुधायो मां रुगी तव्हां बनी इस्राईल जो नबी आहियां पर तव्हां पंहिंजे नबी हजरत मुहम्मद मुस्तफा खां पुछा कयो सोना तू कहियो नबी बणिजी आए मदीने जे घोट फरमायो उरसिलतु इलल खल्क़ काफ़तन मदीने जे साईं फरमायो मां रुगी अरबन जो न मां रुगी अजमिन जो न मां रुगी इंसानन जो न मां रुगी जिन्नन जो न मां रुगी मलकन जो न मां रुगी ज़मीनुन ऐं आसमानन जो न मां काइनात जे हर शइ जो नबी बणिजी आयो आहियां। सुभान अल्लाह। सरदार जी आमान मरहबा सरदार जी आमान मंठार जी आमान नूर जी आमान पुरनूर जी आमान मुर्शिद हुसैन जो सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो हजरत ईसा अलैहिस्सलाम साहिब शरीयत साहिब किताब अल्लाह जो नबी रसूल मुरसल टे डिग्री हुनखे आहिनि उनजे बावजूद चवे थो मां नबी आहियां बनी इस्राईल जो पर मोहम्मद मुस्तफा तो चवे काइनात जे इंसाननि जो त नबी आया पर काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो नबी बणिजी आयो आहे। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। मोहम्मद मुस्तफा फरमायो अम्मा जे पेट में हुयुसि मुंहिंजी अम्मा जॾहिं पाणी भरण खूहनि ते वेंदी हुई जन जबलनि जे भरिसां गुज़रंदी हुई जेके पत्थर मुंहिंजे मां पंहिंजे अम्मा जे पेट में हुयुसि मुंहिंजे अम्मा खे ॾिसी मूं ते सलातो सलाम पढ़ंदा हुया मां मोहम्मद मुस्तफा अॼु बि उन्हनि पत्थरनि खे सुञाणा थो त हे पत्थर आहिनि जेके मां मोहम्मद मुस्तफा जे मथां सलात ऐं सलाम पढ़ंदा। सुभान अल्लाह। मालूम थियो मुंहिंजो नबी रुगी इंसाननि जो न ऐं इंसाननि में रुगी अरबनि जो न सिंध जे अंदरि अल्लाह पनाह ॾे हीअ जेका सिंधी क़ौम आहे मुंहिंजी सिंधी क़ौम मां सिंधी आहियां क्लियर ॻाल्हि आहे सिंध जे अंदरि ॿ क़ौमूं रहंदियूं हुयूं हिकिड़ो हिंदी ॿिया सिंधी इन न आहे त हिंदी ऐं सिंधी हिकु ॻाल्हि आहे न हिकिड़ा हिंदी ॿिया सिंधी सिंधी ॿोली अलॻि हिंदी ॿोली अलॻि सिंधी तहज़ीब अलॻि हिंदी तहज़ीब अलॻि हिंदुनि जो मज़हब हिंदू सिंधुनि जो मज़हब बुद्ध सिंधी क़ौम जो मज़हब कहिड़ो आहे बुद्ध मज़हब हिंदू क़ौम जो मज़हब हिंदू मज़हब हिंदू हिज़म ऐं सिंधी क़ौम जो मज़हब हुयो बुद्ध मज़हब
बुद्ध मजहब का बाद इन सिंध रे मथा वरी सिंध दी हुकूमत के राहे हिंदुल पाजी हुकूमत कायम कई राजा डाहर जो पी चच हिंदू आ सिंधी ना है कौम जो भी हिंदू बोली जो हिंदू मजहब जो हिंदू सिंधी ना है राजा डाहर जो पी चच जहे सिंधी हुक्मरान राय घराने दी हुकूमत राहे तबाह करे बर्बाद करे असा सिंधन के इन शहर जो चौथो नंबर शहरी बनाए शूटर असा जो नालो रखे असा ने मथा हुकूमत करने लगा असा जी जान सिंधन जी छड़ाई हिंदुल मजा राजा डाहर मजा इन्हें बरामर मजा कश्मीर जा होया इन्हें बरामर मजा जान छड़ाई तो मोहम्मद बिन कासिम जान छड़ाई ही क्यों सुभान अल्लाह हथ मथे खणी जो सुभान अल्लाह असा सिंधी असांजो मजहब इस्लाम का आग में बुद्ध मजहब असा हिंदू मजहब जा पैरोकार ना बाकी हा जडे पे बादशाह कहे मुल्कन ते गलबो करना है तो उनन मुल्कन जो किरियल कौमों उनन जो मजहब कबूल करने इन्हें कुछ सिंधी मानन हिंदू मजहब दुनिया ते कबूल कयो पर असांजो असल मजहब सिंधी मानन जो रखो वो बुद्ध मजहब हुयो पर आओ इन्हें न तो जवा त हाने असा वरी बुद्ध मजहब रे मोटी हलना से न अल्लाह जा लख शुक्र लख एहसान जो मोहम्मद अरबी जो पैगाम सिंध में पहुंचो असा कलमो पढ़े मुसलमान थे सुभान अल्लाह अगली शय तवा के समझा मोहम्मद बिन कासिम जन सिंध में आयो मोहम्मद बिन कासिम सा लश्कर घणो तवा में को तारीख जो वाकिफ कुछ पढ़ियल हो जे सन 93 हिजरी जे अंदर माना इस्लाम री पहली सदी में मोहम्मद बिन कासिम सिंध में आयो सन 93 हिजरी में मोहम्मद बिन कासिम सिंध में आयो घणो लश्कर सुनी पढ़ो न पढ़ंदो पंहिंजो मजहब न बचाए सघंदो न पढ़ंदो पंहिंजो दीन न बचाए सघंदो छो त हाणे ही जिहालत जो दौर न आहे हे इल्मी दौर किताबी दौर इन करे पढ़ो पंहिंजे मजहब जो दिफा करो पंहिंजे नबी जो दिफा करो मोहम्मद बिन कासिम जी उम्र घणी सत्रह लश्कर घणो 6000 लश्कर 6000 लश्कर अरबस्तान में वठी सिंध मुल्क में आयो ऐं सिंध मुल्क तॾहिं केतिरो हो इहो बलोचिस्तान में सिंध जे अंदर पंजाब में सिंध जे अंदर इहो अधु हिंदुस्तान दिल्ली ताईं भी सिंध जे अंदर कश्मीर में सिंध जे अंदर द्वारो कल्हार काबुल में सिंध जे अंदर मकरान में सिंध जे अंदर सिंध एक अजीम बड़ो मुल्क हुयो उन वडे मुल्क सा वडी सल्तनत सा टक्कर खाइण लाइ 17 सालन जो नीगर मुसलमान हिते आयो लश्कर बस 6000 सुभान अल्लाह लश्कर घणो 6000 पो तव्हां सम्झो था छा इहो मुमकिन आहे एड़ी वॾी रियासत सां 6000 ॼणा टक्कर खाइनि ऐं वरी हिननि खे फतह करे हिननि वारो वॾो रईस जेको हिंदू मज़हब जो माण्हू सिंधी न हो असां सिंधी आहियूं सिंधी न हो राजा डार खे बीमारी हेॾा चवनि शहीद ऐं शहीद त इमाम हुसैन आली मक़ाम शहीद त क़ुरान जो लफ़्ज़ आहे शहीद त अरबी आहे शहीद त इस्लाम जी इस्लाह है तवा छा दे लाए राजा डाहर के शहीद चो भाई 17 साल जो नीगर 6000 लश्कर सा करजी तवा जी एडी बड़ी सल्तनत के मात नहीं तवा जो बड़ो पिंड तुम्हारे ऐं हिन मुल्क जे मथा इस्लाम जो झंडो लहराए सुभान अल्लाह गालियों बहे इहो फतह कीअं थो करे ॿ ॻाल्हियूं आहिनि ॿ सबब आहिनि
फतह किए कहीं 6000 जो लश्कर 17 सालन जो नौजवान फतह किए कंदो एड़ो सारो मुल्क आ भाई इहो इन्हनि लाइ किए थो वणे खटे किए थो या त तव्हां खे मञणो पवंदो हुन सां अल्लाह मददगार हुयो रब करीम हुन जी मदद कई जे मोहम्मद बिन कासिम सां अल्लाह मददगार आ त सिंधियो हुन खे गारियूं न ॾियो हीरो तव्हां जो राजादार आहे हीरो तव्हां मोहम्मद बिन कासिम आहे सुभान अल्लाह जेकर न ता अल्लाह जी मदद नथा मञो तव्हां हाणे अल्लाह खां फिरी विया खोड़ सिंधी अल्लाह खां फिरी विया रसूलुल्लाह खां फिरी विया असांखे न खपे इहो नबी न खपे असांखे क़ुरान असां हिंदू आहियूं असांखे पंहिंजा बुत खपनि असांखे पंहिंजा मंदर खपनि उहे असांखे वधीक प्यारा आहिनि सन्नो असांजो काबो आहे ऐं सिंधू दरिया जो पाणी आबे ज़मज़म आहे फलान पीर मटीर मतिलबु इहे सभु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा था रहनि भाईजान सिंधी मां बि आहियां सिंध मुंहिंजी बि धरती आहे सिंध मूंखे बि प्यारी आहे मां त एतिरो चवंदो आहियां त काइनात सॼी पोइ आबाद थी हुई हिन सॼी काइनात ते मको बि पोइ मदीनो बि पोइ जे हिन सॼी धरती में अवल का धरती आबाद थी आहे त हुनजो नालो सिंध धरती आहे सुभान अल्लाह हुनजो नालो सिंध धरती मां एतिरो सिंध दोस्त आहियां जो मां मक्के जी आबादी बाद में थो वञा छो त मक्को हज़रत इब्राहिम आबाद कयो भाईजान मां ॿियनि मुल्कनि जी आबादी जो बाद में कायल आहियां इन जे करे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं आसमाननि तो जन्नत मां हेठि लथो हो उहा तुंहिंजी धरती ही जाथे आदम लथो हो सुभान अल्लाह वह तुझी धरती जाते आदम लथो जाते आदम रहो जाते आदम औलाद पैदा कई मां वटि कुरान पाक जो तफसीर अल्लामा जलालुद्दीन सुयूती जो तफसीर अरबी में लिखियल अत्बियान फी उलूमुल कुरान उन जे अंदर पाण लिखियो पियो आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे 20 पुट पैदा थिया उन्हनि 20 पुटनि में हिकिड़े जो नालो सिंध ॿिए जो नालो हिंद सुभान अल्लाह उन हिकिड़े जो नालो सिंध ॿिए जो नालो को हवालो वठंदो आऊं ॾींदुसि मोबाइल जे ज़रिए व्हाट्सएप जे ज़रिए तफसीर जो हवालो उनजो शॉर्ट स्क्रीन फोटो आऊं तव्हांखे ॾींदुसि हज़रत आदम जो पुट जो नालो सिंध मां सिंधी पर हिन सिंध खे बि मां पंहिंजे नबी मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां क़ुर्बान करे थो सघां सुभान अल्लाह हाणे हिकिड़ो पासो इहो या त मञो था अल्लाह मदद कई मोहम्मद बिन कासिम जी ऐं ॿियो पासो इहो आहे त जेकॾहिं तव्हां मुस्लमान न हाणे तव्हां त मञो था पर हो नथा मञनि अल्लाह खे न मञूं रसूल खे न मञनि मदद उन्हनि खां तो पुछां 6000 वारो छोकिरो तव्हांजे एॾे वॾे पिंड खे कीअं मारे वियो उनजो जवाब ॾिया पोइ मां वरी मोटी थो अचां ख़त्मे नबूवत ते इन जो जवाब ॾिया ॿुधो कीअं मारे वियो मुल्क असांजो सिंध राजादार जो पीउ चच कश्मीर जो हिंदू हो ब्राह्मण हो हिते हिकिड़े मंदिर जो भाउ हो पोइ लिखण पढ़ण ॼाणंदो हो सिंधी हुक्मरान राय सियासी ॿियो उनजे घरवारीअ ते आशिक़ थियो उन सां हिन तालुकात जोड़िया राय सियासी ॿियो सिंधी हुक्मरान उन खां पोइ चच ब्राह्मण हिंदू सिंध जे मथां हुकूमत करण वेही रहियो माई हुन सां बदिजी वई माई बदिजी वई राय सियासी ॿिए जो भाउ राजा महारत सिंधी आयो पंहिंजे भाॼाई खे छॾाइण पंहिंजे भाउ जो तख़्त आज़ाद कराइण पर हिन चच ब्राह्मण हिंदू उन राजा महारत खे बि मारायो सिंधनि खे माराए ग़ुलाम करे रखियईं सिंधी बेगैरत न थींदो आहे सिंधनि जे अंदर में बाहि हुई त हिन असां सां बेवाजबी कई आहे हिकु त असांजे बादशाह जी ज़ाल सां इश्क करे परणिजी वेही रहियो आहे ॿियो नंबर असांजे तख़्ते ते कब्ज़ो हे हिंदू असां सिंधी आहियूं हिन जो मज़हब
के शूदर यानी कोरी मोची करे असा के सिंध में रखियो जेने वाला मोहम्मद बिन कासिम सिंध ते आयो इन्हनि सिंधनि माण्हुनि चयो अरे हिन जी मदद कयो हुन ज़ालिम मां जिंद छड़ाए सुभान अल्लाह मोहम्मद बिन कासिम शान हजारन वारो लश्कर वारो माण्हू हेडी सल्तनत के फतह किया करे पर इया सिंधुन जी गैरत हुई जो हुनन पहले नंग जो पलांद भी कयो ऐं चच जे पुत्र राजा ॾाहर खे मोहम्मद बिन कासिम जे हथारो माराए ऐं मोहम्मद मुस्तफा जो दीन कबूल करे मुसलमान थी वेही रहे जो सुभान अल्लाह असा सिंधी है असा हिंदू ना असा जो हीरो राजा ॾाहर ना है हुन जे पी असा नाहक कयो जुल्म कयो असा जो नंगावती ॾोही आहे तो थी सके तो उन जे ओ जगह ओ असा जी रानी खयम उन जो नालो सुअर रानी ये खणी आई उन में परड़ियो पो लगे तो या नाजायज औलाद अञा ताई हलंदी थी अचे पीओ हिंदू मां सिंधियाणी नबी भी न खपे कुरान भी न खपे इस्लाम भी न खपे मुमकिन है इने में पैदा थिया बाकी असा सिंधी आयो असा मोहम्मद मुस्तफा दा गुलाम सुभान सलात के जो भेरो बुलंद आवाज सा सभे गलती पढ़ो या रब सल्ले अला हबीबना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला करीमना हिकड़ा ये राजा दार जे नाजायज औलाद ब्यावरी जगह साहबन सगुरन या मुखालबन उन्होंने बिनी बुलायो मोहम्मद बिन कासिम सिंध में आयो सैयदन के पकड़े राजा ॾाहर सैयदन के पनाह ॾिनी लिकायो हुई राजा ॾाहर ॾाढो भलो माण्हू सैयदन के रहाई उन ॻाल्हि खां बाद मां इस्लाम जे तारीख़ में सिंध जे तारीख़ जो मुतालियो कयो तक़रीबन 10-15 तारीख़ जे किताबनि मंझा उन खां बाद में मां ही नंढड़ो किताब 74 पेज ते लिखियो आहे तो सिंध में पीरियो सैयद करे आयो जो सुभान मोहम्मद बिन कासिम कहीं के पकड़े ना आयो राजा ॾाहर कहीं के लिकायो 4 शयूं तव्हां के हिन में मिलंदियूं मोहम्मद बिन कासिम कहीं के पकड़े ना आयो राजा ॾाहर कहीं के लिकायो सैयद पीरियो सिंध में कॾहिं आयो ऐं उन सैयद जो अकीदो कहिड़ो हुयो जो सुभान सलात करो भेरो मां गाल के अगते वधाया अल्लाह जो नबी हजरत ईसा अलैहि सलाम छापियो फरमाए रब करीम कुरान पाक के अंदर छा लिखियो आ सभई गरजी जो सलात के भेरो सभई गरजी पढ़ो या रब सल्ले अला हबीबना दिल या रब सल्ले अला करीमना सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद मुसलमान भाइरो अल्लाह के नबी हजरत ईसा अलैहि सलाम यो नंबर जुमलो करो चयो यो नंबर जुमलो जी मुसद्दिक लिमा बैन यदई मिन इसराइल हो मां तमाम या तस्दीक करने आया तो तमाम जेको किताब तौरात मौजूद आहे इहो अल्लाह जो किताब आहे सुभान अल्लाह थोरो जोर सां चओ सुभान अल्लाह हाणे इते हिकिड़ो वरी नुक़्तो सम्झाईंदुमि सम्झिजो हज़रत ईसा अलैहि सलाम क़ुरान में चयो मुसद्दिक लिमा बैन यदय मिन तौरात मां तौरात जी तस्दीक तो कया हालात हजरत ईसा अलैहि सलाम का आग में किताब नाज़िल थियल हिकड़ो ज़बूर ॿियो तौरात पर तस्दीक तो करे रुगी तौरात जी सवाल आहे ज़बूर जी तस्दीक छो न तो करे सवाल आहे जवाब उलमा ॾींदा
कुरान के मने दो जण त अल्लाह जे सभिनी आसमानी किताबन के मने दो सभिनी आसमानी किताबन के मने दो ऐं इहो तव्हां मुसलमाननि जो शान ऐं मान आहे कहिड़ो त तव्हां वटि जेका तालीम आहे उहा हाई लेवल जी तालीम आहे मुसलमान भा पहिरियों आयो ज़बूर हुयो प्राइमरी लेवल जो पोइ आयो तौरात हुयो मैट्रिक लेवल जो पोइ आयो इंजील हुयो कॉलेज लेवल जो आखिर में आयो कुरान आहे यूनिवर्सिटी लेवल जो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीम नारे हैदरी मुसलमानो अल्लाह ताला तव्हां खे जेको किताब ॾिनो आहे उहो काइनात में आख़िरी दर्जे जो इल्म थो रखे हाणे जेके माण्हू अल्लाह जे क़ुरान खे छॾे करे ॿियो इल्म था चाहिनि ॿियो था ॻोल्हिनि उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे असां चऊं था त काइनात जे अंदरि जेके इल्म आहिनि इन्हनि इल्मनि जो अबो इन्हनि इल्मनि जो मर्कज़ अल्लाह जो क़ुरान आहे ऐं तव्हां मुसलमान यूनिवर्सिटी लेवल तालीम जा मालिक आहियो हाणे तव्हांखे इंजील पढ़ण जी ज़रूरत न आहे ज़बूर पढ़ण जी ज़रूरत न आहे तौरात पढ़ण जी ज़रूरत न आहे छो त यूनिवर्सिटी वारो मोदी अचे 5 दर्जे में दाख़िला कोन वठंदो मैट्रिक जी दाख़िला कोन वठंदो इंटर में दाख़िला कोन वठंदो इन करे मुसलमानो तव्हांखे रब करीम हाई लेवल वारी तालीम जो क़ुरान किताब अता फरमाए छॾियो हाणे सलात जो बेरो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो जुमलो अॻियों जेको ख़त्म नबूवत ते ऐं मीलाद ते दलालत थो करे मां उन में ॿ नुक़्ता तव्हां दोस्तनि खे अर्ज़ करे पोइ आहिस्ता आहिस्ता तव्हां खां मोकिलाइण जी कोशिश बि कंदो हलंदुमि पर सलात जो बेरो बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी पढ़ो यार में सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब पढ़ो जमायती पढ़ो या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद मुसलमान भाइरो अल्लाह जे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयुनि हिक ॻाल्हि तव्हां बनी इसराईल सां इहा कयमि त मां तव्हांजो नबी आहियां ॿी ॻाल्हि इहा कयमि त मां तौरात जी तस्दीक़ करण आयो आहियां ऐं टियों नंबर इहा ॻाल्हि थो कयां चवे पियो व मुबशिरम बिरसूली ईसा अलैहिस्सलाम टियों नंबर ॻाल्हि इहा कई ए मुंहिंजा बनी इसराइल क़ौम वारो अॼु मुंहिंजे वाइज़ जो टियों नंबर नुक़्तो इहो आहे त मां तव्हां बनी इसराइल खे हिकु ख़बर ॾींदुमि जंहिं ख़बर सां तव्हां में ख़ुशी पैदा थींदी सम्झिजो अल्लाह जो नबी थो चवे बनी इसराइल मां तव्हांखे हिकु ख़बर ॾींदुमि उन ख़बर ॿुधण सां तव्हां में ख़ुशी पैदा थींदी क़ौम चयो साईं कहिड़ी ख़बर चयईं त याती चयईं त बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद ए बनी इसराइल ख़बर इहा आहे त मूं खां बाद हिकु अज़मत वारो रसूल ईंदो उन जो नालो अहमद हूंदो भाई जो सुभान अल्लाह सरदार जी आमद सरदार जी आमद नूर जी आमद
ओ मौलविया ओ मुल्ला मानुन के रोकड़ वारो तो मुस्तफा ने अचल ते खुशी न कयो सहाबा न कई फिलान न कई मटीरन न कई अरे कुरान में छाल के अल्लाह जो नबी वो चवे मां त तवा के नबी जे अचल जी गाल तो कया तवा खुश थींदा अरे हो अचल जी गाल बुधी खुशी प्या कल तोड़े तो आयो आ खुशी कंदे या न कंदे सुभान अल्लाह बाकी साईं हजरत अबू बकर 2.5 साल हुकूमत कई मिलाद में कई हजरत उमर 10 साल हुकूमत कई मिलाद न मल्हाई 10 मिलाद करे साल साल में हजरत उस्मान 11 साल हुकूमत कई हर साल मिलाद न कई हजरत अली 6 साल हुकूमत कई हर साल मिलाद न कई मां भी तो ता को पूछा मुला तवा जी हुकूमत वारा सऊदी वारा तवा जा मुला उते वेठा न जन के हेडी हथ हथ डारी दन ओए हिनन के चवन में नथा ये सऊदी वारा काबतुल्लाह शरीफ के हर साल गिलाफ चेंज कंदा है जेको करोड़ रुपए जो गिलाफ हाने माथो तो को सवाल कया हजरत अबू बकर 2.5 साल हुकूमत कई हर साल काबे जो गिलाफ मटाई हजरत उमर 10 साल खिलाफत कई काबे जो गिलाफ हर साल मटाई हजरत उस्मान गनी 11 साल खिलाफत कई काबे जो गिलाफ हर साल चेंज कई हजरत अली 6 साल खिलाफत कई काबे जो गिलाफ हर साल चेंज कई तवा छुपा कर सवाब आया गुना तवा छाता समझो सवाब आया गुना अल्लाह जे घर ते गिलाफ चाड़न सवाब आया गुना सवाब मुल्लन को सुभाणे पूछ जाए कुरान जी का आयत दिखायो काबे ते गिलाफ हर साल चाड़ियो ता न पढ़ंदो न सुधरंदो ता सुन्नी न सुधरंदो न पढ़ंदो भगाईंदो तहां को केर पुछंदो तवा चदो साईं मौलवी साहब हे मां आंदो थमे हिन के त समझाए मां जेको मुडे मानू आनी दो मां उन को पुछंदो त हे मौलवी आंदो थी चे न साईं मां जो घणो पढ़ियला चे साईं मेट्रिक मां जो तू घणो पढ़ियला चई साईं इंटर मां जो बुढ़ी न तो मरे तू न तो समझाईस मुडे वठी आयो तू सुनी ना है जने हो मौलवी नहीं तोखे मुंझाए तो विजे तो तोखे तो सोचण खपे मुस्तफा जे नाले ते हेतरो खादो दी कुछ त निभाए कुछ त मला गाल बता तवागे मातो से करे वजो पूछा कयो कुरान में लिखला त काबे ते हर साल गिलाफ चाड़ियो नबी साईं के हदीस में हुक्म करे वियो आ त काबे ते हर साल गिलाफ चाड़ियो सहाबन काबे ते हर साल गिलाफ चाड़ियो तब्दील कयो बढ़ायो जवाब न जवाब न एतराज रुगी रसूलुल्लाह ये साहब तो तू पूछा करे थदे दिमाग सां जो सही मां हुनन जो नया ता जो आ तो काबे ते छोथा छाड़े न इने थदो थी पूछा करे तो तोखे जदो अल्लाह जो घर आया उन जी इज्जत है साईं को कुरान में भी न हुजे हदीस में भी न हुजे सहाबा भी न कद पो तवा कयो त इज्जत है ओ जे इया अल्लाह जे कुरान जी इज्जत है त इया रसूलुल्लाह जी इज्जत है सुभान अल्लाह हे अल्लाह जे अल्लाह जे घर जी असा के एतराज तो रही काबो भी असा जो रसूल भी असा सुभान अल्लाह हे को पे घरो खर्च करे चाड़ी ना इनन के मुसलमान मुल्क हर साल वारे सा खिलाफ ठहराए दीदा है अल्लाह इनन मुसलमान के हमेशा कायम सलामत रखंदो जे अल्लाह जे घर काबतुल्लाह जी इज्जत कंदा था चल अल्लाह इनन आशिकन के सलामत रखंदो जे रसूलुल्लाह जी इज्जत कंदा कुरान में लिखियो कोने साहबन ने कयो तू सब उहे कम कंदो आ जेके साहबा करे वे हाने जे मिलाद रयो तस्बीह साहबन न कयो जे मां भी न कंदो ॿिया हे सब कम पुट पूरा करे
एक कम रहे न कयो था मां न कंदो पुट जो विहांउ कीअं कंदो जीअं हज़रत अबू बकर कयो पुट जो विहांउ वो पहले मर्दी थे और एकड़े मुला पुट पर आयो लाड़काने में फायरिंग भी पिया करने फायरिंग हज़रत अबू बकर वट बंदूक कोन ही पुट रहे विहांउ ते बियो न तो बट तीर रुगी उछलाया सब चङो ततवार तो सदो थी वने आ कम त जेको साबन कयो सो मां कंदुस न हया वा न शर्म एतराज रुगी रसूलुल्लाह मिला आई अल्लाह चवंदा ही मुस्तहब अमल मां अग में ही चई छडियो ही मुस्तहब अमल को करे उनके सवाब मिलंदो नथो करे उनके गुनाह न थींदो पर जेको एतराज कंदो उनके गुनाह थींदो मस्जिद ते मीनार ठाए बान मस्जिद ते कुबा ठाए बान कुरान जी आयत मिल गेला नबी साईं जी हदीस मिल गेला साहबा ठहराए विया हाणे को मस्जिद ते मीनार ठहराए सवा को न ठहराए गुनाह न थींदो पर हिकड़ो खर्च करे ठहराए बियो डराए त गुनाह थींदो या न कम मुस्तहब पर मुस्तहब एड़ो दई जो हे मुस्तहब छदी फर्ज पे पाण ही उठाए सुभान दे सलात के भेरो सबै गाजी पढ़ो या नबी सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मोहम्मद मुसलमान भाइरो अल्लाह जे नबी हजरत ईसा अलैहिस्सलाम यो ऐलान कुरान में कई दफे जे कौम के पर रब कुरान में लिखो व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद अल्लाह जे नबी ऐलान कयो मुखा बाद नबी ईदो उन जो नालो अहमद हूंदो अल्लाह जे नबी क्लियर करे छड़ियो था मुस्तफा आखिरी नबी हूंदो तरो डाढिया जो सुभान अल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिक नबी जी गाल कई न हिक नबी जो नालो हिक नबी जी बिशारत आखिरी हिक नबी मुखा पोई जंहिंजो नालो अहमद होंदो जंहिंजो नालो मुहम्मद होंदो मुसलमान उहो दुनिया ते आखिरी नबी तुमजो ही मुझो नबी असा सजी जिंदगी अवलियत ते वरंदा रहियासीं असा जो नबी अवल हो ब्या चवन नबी 40 सालन में पढ़ियो मक्के में पैदा थियो 12 रबीउल अव्वल ते सजी जिंदगी असा अवलियत ते वड़ियासीं नेठ नबी आखिरी हुजण ते धाड़ो लगो मुसलमान भा मोहम्मद मुस्तफा का बाद मुझे सोने नबी फरमायो मुखा बाद मुझे उम्मत दे अंदर 3 कज़्ज़ाब दज्जाल पैदा थींदा जेके नबुवत जी दावा कंदा हालांकि आखिरी नबी मदीने जो साईं आखिरी नबी मुसलमान भा अंग्रेजन जे दौर में एकड़ो चरियो पैदा दियो पागल मेंटल मानो दिमागी मरीज ऐं बियो खोड़ सारी बीमारियों में गंज होया इन थैली में मां एकड़ो किताब पियो इन किताब जो नालो आहे तस्करा इहो तस्करा किताब जेको आयो इन जो दवाई कादियानन जो जेको अगवान नामुराद कज़ाब दज्जाल लानती जंहिंखे हे पंहिंजो नबी दा समियल कूड़ो कज़ाब चवे थो त इन जो किताब जो नालो आहे हिकिड़े जो नालो आहे तस्करा ॿियो त बराहीने अहमदिया सो इन ॾे ॿियो त हाणे मां इन जो घणो कुझु
पर हिकड़ी शय ने जी थोड़ी बुधोस तेसई थोरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सरकार जी आमान सरदार जी आमान नूर जी आमान पुरनूर जी आमान ॾिसो जेको माण्हू मुंहिंजे नबी खे आख़िरी नबी न मञे ऐं पाण खे ॿियो नबी सॾाए पंहिंजे किताब जे अंदरि पाण लिखी वियो आहे छो त अल्लाह ताला कॾहिं कॾहिं अहिड़नि माण्हुनि खां पंहिंजे हथ खां ई वरी अहिड़ो कमु कराए छॾींदो आहे त जीअं अॻिते अक़ुलमंद उन जी शइ पाण पढ़ी सम्झी वञनि त हे कूड़ो हो कज़ाब हो दजाल हो हिकिड़ी वॾी ॻाल्हि हिन खे बीमारियूं त तमामु घणी हूं पर चए थो त एक इब्तिला मुझको उस शादी के वक्त ये पेश आया कि बबास उसके कि मेरा दिल और दिमाग सख्त कमजोर था और मैं बहुत से अमराज का निशाना रह चुका था कादियानी तो चवे त मुंहिंजी दिल भी कमजोर ही दिमाग केतरनी बीमारन में मां भरतल हो पर जॾहिं मूंखे शादी पिया कराइने चए तो मेरी हालत मर्दवी कल अदम थी माना मां मर्द माण्हू हुयुम ही न और पीराना साली के रंग में मेरी जिंदगी थी हुयुम नौजवान पर कुराड़न जहिड़ो लिखे किताब होना किताब जो नालो आहे तस्किरा मुसलमान भाउ उन तस्किरा किताब जे पेज नंबर 98 ते इहा ॻाल्हि लिखी पई आहे ओ भाई जान मदीने वारे मीर फरमायो त कज़ाब थींदा दजाल थींदा कूड़ा थींदा लालनी थींदा अरे भाई तू पराए चवण दे पाण खे नबी थो सॾाए पोइ रब त तोखे ख्वार ख़राब अहिड़ो कयो आहे जो तूं पंहिंजे कलम सां पाण लिखी वियो आहे त मुंहिंजी हालत अहिड़ी हुई माना हुयो नौजवान पर कुराड़न वांगुर ऐं चवे पियो त मूं वटि कुझु बि कोन हुयो शादी त कई पर ख़बर न आहे ॿार अलाए काॾो आया सलाद के जो भेरो बुलंद आवाज़ा गाल कदम तवा दोस्त ॾाढो आखिरी इन का अॻ में हिकिड़ो जुमलो की इहो चवां हे ता चवन असां वारा पंहिंजो पर हीअ ॻाल्हि ख़त्म नबूवत जी ॿुधो पोइ वरी बस लफ़्ज़ ई ॿ चवंदुमि जेके गुस्ताख मार जे तो क़त्ल तो थे इने ते सॼी सिंध खणी वावेला कया मोला तहां छिता हो दकिया नो सो हिन हो मां भी तवां को पुछंदुमि त तवां साहब को थोड़ी हरकत नी करे पोइ तवां भी सब्र कंदो या न कंदो पोइ तहां वारी हरकत मथे या मोहम्मद मुस्तफा जे इज्जत सां केरो हथ चुरांद करे उहा मथे सबको पंहिंजे अंदर में पंहिंजे छातीअ ते हथ ने अंदर में जाती पाए पोइ सलात के जो भेरो बुलंद आवाज़ सभई घर जी पढ़ो या रब सल्ले करीमना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला शफीना सल्ले अला मुसलमान भाइरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल तवाने आड़ो आखिरिया खत्मे नबूवत दी इश्क रसूल दी गाला मुझे सुने नबी जड़ी मला खबर पता कयो खैबर मैदान ते मुझे सुनो नबी घूमी रहो यहूदी भजी आयल यहूदी जा माल मिलकत रह जी विया मुझे सुनो नबी खैबर में घुमदे
अबा दराज गोश सिंधी में तवा पंहिंजी ॿोली में उनखे कॾो चवंदा पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे ॾिठो दराज गोश हुयो वॾो उनजो सुहिणो ख़ूबसूरत कलर हो मुंहिंजे सुहिणे नबी जो ॾिठोसे सरकार जो हुन ॾे ॾिठो त महबूब ॾिठो त हे त पाण मूंॾे बीठो थो ॾिसे ऐं ॾिसे कंहिं ख़ासि तवजो सां चओ सुभान मुसलमान भाइरो मुझे सोने नबी जेरी माला उन दराज को जगह ॾिठो भाई हिन जी त मूं ते नज़र मदीने जे साईं नालो पुछा कयुसि नालो छा ॾेई नालो ॿुधाई मुझे सोने नबी पीउ जो नालो पुछा कयुसि पीउ जो नालो ॿुधाई मुसलमान भाइरो मदीने वारे घोट सां पाण वधीक ॻाल्हाइण शुरू कई अर्ज़ कई या रसूल अल्लाह काइनात में असांजा 60 ॼणा फर्द पैदा कया हुया यानी असांजो ख़ानदान टोटल 60 फर्दनि ते मुश्तमिल हुयो 60 ॼणा असां पैदा थिया हुया मुझे सोने नबी कचरी पियो करे ॻाल्हाए पियो कुल्लुहुम ला यरकबहु इल्ला नबियुन ओ सुना असांजे ख़ानदान जी ख़ासियत इहा आहे असांजे हिक फर्द ते नबियनि जी सवारी कई आहे नबियनि खां सवाइ असां ते केरु सवार कोन थियो आहे 59 ॼणा गुज़री विया आहिनि 60 ॼणो मां आहियां जानवर की खबर थी पे मुस्तफा आखिरी नबी इन पागल के खबर थी पे तो मुस्तफा आखिरी खैबर में रहंदड़ दराज गोश के खबर पई मुस्तफा आखिरी नबी का ध्यान में रहंदड़ गड्ढा के खबर न पई तो मुस्तफा आखिरी मदीने जे साईं फरमाए तू सच तो चवे तू मूसाई हलंदे तू मदीने हली रहंदे तुझो खाधो पीतो बंदोबस्त मुस्तफा जे ज़िम्मे हूंदो ऐं मां तो ते ज़रूर सवार थींदुसि मुझे सोने नबी सां गॾु हलण लॻो ख़ुशी मञा पर महबूब खे छा थो चवे सोना तो ताईं पहुचण लाइ वॾा ॾुख ॾिठा सुनियो यो जुमलो बुधो आई इन का पो यो सिखी छडियो त सजी उम्र भला लड्डा कपड़ा काटन जा पाए न पाण मा कदे रसूलुल्लाह जे ला पत्थर कढी न कदे मुसदे बीठे न कदे कहे रोड ते आए न कदे कंजी लठ खाधई न कदे कहे चपो हई न कदे कहे कार ॾिनई नबी जे करे इने हर रोज में इंतजार करी त या रसूलुल्लाह कने बेटा ये चवे कंद जनी जी गोद में पाबोड़ा पोशाक उनन जी योता कराणो रिजी आयो हु यो पजो दराज गोश मुझे नबी के चवण लगो या रसूल अल्लाह
मां ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिठियूं मदीने जो साईं बिही रहियो तो तकलीफ़ कहिड़ी ॾिठी मुंहिंजे करे के भला इन खैबर जे यहूदी वटि रहंदो हुउसि ॿियनि यहूदियुनि वटि बि सवारियूं हुयूं ईद ते सवारियुनि ते चढ़ल विहामनि ते सवारियुनि ते चढ़ल काॾे दोस्तनि ले वञनि सवारियुनि ते चढ़ल हिन मुंहिंजे मालिक खे चवंदा हा अहिड़ो सुहिणो दिराज गोश असां वटि त कोन्हे जहिड़ो तो वटि आहे इन ते चढ़े छो नथो पोइ हेठि ठही सबरी लटा भला कपिड़ा पाए मुंहिंजे मथां संज रखे जॾहिं लांग वराए वेहंदो हुयो मूंखे तूं यादि ईंदो हुए चवंदो हुयो त भाई हिन पुठीअ ते चढ़ंदो आमिना जो लाल चढ़ंदो ॿिए कंहिंखे मजाल नाहे जो मुंहिंजे पुठीअ ते वेही सघे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे चढ़े मां बुल ॼाण न पाॾियां हिन खे मां केरु आहियां किरे पोइ वञी वॾो ॾंडो खणे मां जानवर मूंखे केराए विझे ॾंडे सां मूंखे बदिराए पंहिंजे नौकरनि खे ॾिए त वञी उस ते फिटी कयोसि ॿधल सॼो ॾींहुं मूंखे दाणो न ॾे पाणी न ॾे शाम जो मूंखे छोड़ाए मां उथी बीहां पोइ उन महिल चवंदो हाणे थो चढ़ां हाणे चढ़ांसि हाणे कमज़ोर आहे सॼो ॾींहुं बुख ते उञ ते माना सॼी ज़िंदगी मुंहिंजे घर रहियो मूं वटि खाधो अथई मूंखे पंहिंजे पुठी ते चढ़णु वेहणु करे नथो ॾे मां जॾहिं इन हालत में हूंदो हे मुंहिंजे मथां वरी वेहण जी कोशिशि कंदो हुयो त मां दिलि में चवंदो हुउमि मां पैदा मुस्तफ़ा लाइ थियो आहियां मुंहिंजी पुठीअ ते चढ़ंदो त आमिना जो लाल चढ़ंदो अरे मां मरी सघंदो मां सिर ॾेई सघंदो पर तोखे पंहिंजे पुठी ते सवार नथो करे के भला कॾहिं बि हो मूंखे न पियो सघे छो त मूंखे रब करीम जो इहो अहद थियलु हो त मूंखे तो वटि पहुचाइणो होसि कॾहिं बि मूंखे न पियो सघे पर सॼी ज़िंदगी पुठी ते वेहणु न ॾिनोमांसि मां सॼी ज़िंदगी उन जो मारू खाधियो या रसूल अल्लाह मां मारू खाई तो वटि पहुतो आहियां मुंहिंजे सुहिणे नबी मुस्कुराए फरमायुसि जे ॾुख ॾिठा अथई त पोइ जेको मुंहिंजे करे ॾुख ॾिसंदो आहे मां उन वटि ज़रूर पहुचंदो आहियां मां उनखे ज़रूर मिलंदो जन्नत में बुराक जेका रोए पी मुस्तफा तो उन ते चढ़ियो जेके बुराकू अंदर वेचियूं डंडियूं डोटियूं सोनियूं सेवड़ियूं उन्हनि ते कोन मुस्तफा उन्हनि ते त सवार न थियो सवार त उन ते थियो जेका अंदर रोई रही त सोना इन सोने नबीअ जे सिक में कुझु रोअण सिख कुझु जागण ऐं जीअण सिख कुझु जिदोजहद करण चुरण ऐं विढ़ण सिख हाणे त हे चवनि बोले त लहरिया हिननि खे कहिड़ी ख़बर त रसूलुल्लाह जी इज़त छा थींदी आहे रसूलुल्लाह जी मोहब्बत मुसलमाननि जे दिलनि में छा थींदी सब खां पहिरियों चवंदा त मदीने वारे साईं रहमत लिल आलमीन हुयो पाण केतिरनि माण्हुनि खे जन माण्हुनि गंगा उछलायसि तकलीफ़ूं ॾिनियूं उन्हनि खे माफ़ कई तव्हां छो नथा माफ़ कयो मां तव्हां खां सवाल थो कयां तव्हां हुननि खां सवाल कयो अरे तव्हांजे पीउ खे केरु 5 डंडा हणे तव्हांजे पीउ जी केरु टोपी लाइ पटको लाइ तव्हांजो पीउ उन्हनि खे माफ़ करे इहो तव्हांजे पीउ जो ज़ाती हक़ बि आहे ज़ाती मामिलो बि आहे ज़ाती हक़ बि आहे ज़ाती मामिलो पर धक पीउ खे लॻनि पटको पीउ जो लहे पुट चवे मां माफ़ कयो इहो पुट पाण ज़ात बज़ात खुद कंहिंखे माफ़ करे इहो उनजो पंहिंजो ज़ाती मामिलो आहे रसूलुल्लाह कंहिंखे माफ़ करे रसूलुल्लाह जो ज़ाती मामिलो आहे उनजे उम्मती जे आॾो तूं तौहीन कंदे असां नथा वरी बि मौलवी वरी बि असां माण्हुनि खे झलियूं था रसूलुल्लाह जो को बि उम्मती
असा वरी पंहिंजे मुसलमाननि खे इहो ई दंग ॾियूं था त तव्हां कानून जो रस्तो वठो पर यार मामलो ॾाढो ॾुखियो आहे जो कंहिंजे पीउ जो केरु पटको लाहे ऐं पुटु बीठो बि हुजे ऐं पुटु ॾिसंदो बि रहे ऐं पुटु दिफ़ा न करे इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे इन करे मोहम्मद मुस्तफ़ा जी इज़त सां तव्हां खेॾंदा रहो ऐं हुकूमत ख़ामोश रहे ऐं हे मुसलमान तव्हांखे ॾिसंदा रहनि इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे इन करे सुधरी वञो हिन सिंध जो अमन तबाह ऐं बर्बाद न कयो पाण खे असांखे ॾिठो न कयो पहली सिंधी थी रहो जे सिंधी आहियो ऐं अमन चाहियो था इन धरती जे अंदरि त असां अक्सरियत में आहियूं जेके मोहम्मद रसूलुल्लाह खे मञण वारा असां अक्सरियत में आहियूं तव्हांखे असांजे नबीअ जी इज़त करणी पवंदी जे गॾु रहण चाहियो था त इज़त करणु सिखो सुधरी हलो जेकॾहिं न ई तव्हांजी का मुराद का मंज़िल बि आहे तव्हां ते के हथ ॿियनि जा आहिनि त पोइ हीअ सिंध असांजी आहे तव्हांजी न रहंदी सिंध असांजी आहे तव्हांजी न रहंदी इहो पंहिंजे दिमाग़ मां ख़्याल कढी छॾिजांइ त सिंध मां मज़हबी माण्हू निकिरी वेंदा न सिंध मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी हूंदी तव्हां निकिरी वेंदो बाक़ी रहियो मामलो मदीने वारे साईं जो तव्हां दोस्तनि ताईं इहो पैगाम ज़रूरु हुजणु खपे त मदीने जे साईं पाण भी हुकुम करे तौहीन रिसालत करण वारनि माण्हुनि खे पंहिंजे ज़िंदगी में क़त्ल करायो हुयो अगर कंहिंखे इन ॻाल्हि ते को शक आहे को शुबहो पाण खे दानिश्वर अदीब लेखक सम्झंदा मैदान कल लाड़काने जे कंहिं बि चौक ते वेहनि असां क़ुरान हदीस मञा रसूलुल्लाह जे सचनि फरमान मञा साबित करे ॾींदासीं अल्लाह जे रसूल तौहीन रिसालत करण वारे खे पाण क़त्ल कर मदीने वारे साईं तव्हां चवंदो साईं को नबी साईं रहमत लिल आलमीन छो तूं क़त्ल कराए इन जो जवाब आख़िरी ॾिया ॻाल्हि ॿुधो तव्हां असां मुसलमान जो कानून आहे को माण्हू चोरी करे 10,000 वध में 10,000 जी चोरी रसूलुल्लाह जो कानून आहे इन जो हथ कपियो हथ मथे या 10,000 मथे आख़िरी ॻाल्हि हथ मथे या 10,000 हथ कपड़ी वने इयो हथ गंढराइण वन डॉक्टर घणा वठंदा 10 लख लाड़काने वारा त 10 वठंदा सोबे गंढींदई उबतो थोरड़ा दी महीनन को किनो दी वरी किरंदी इन करे लाड़काने वारा डॉक्टर को तो बच गया पर गाल हथ वडजी पे गंढराए चोरी करे हथ कपड़ी तो शरीर इते में इतराज थी सके तो रहमत लिल आलमीन जो केड़ो कानून केड़ो दीन या केड़ी शरीयत 10,000 दे हथ कपियो छो भाईजान इहो 10,000 वारो जो को रात जो पराई चौदीवारी ट्रपियो कने घर गिरियो अल्लाह जे रसूल 10,000 ते हथ न कपरायो अल्लाह जे रसूल चयस त गाल तू भी उम्मती पर जने घर घरे वो भी मुझो उम्मती तू मुआशरे में फसाद तो फैलाए होना जी चौदीवारी जो तकद्दुस तो रोड़ियो होना जे घर अंदर बच्चा मुमकिन का औरत पैदा सा होने सा जो बाहर जो किरी तो सके तुझे दहशत करेगा न्यारी पर दिमाग हवास मिलाए सके दी तुझे दहशत चोरी दे करे रात जो ठप्पर दे करे कहीं बच्चे पुत्र नौजवान ते असर पैजी तो सके इन करे
तुझो सिर गुज़र कराया पर वरीद मां पंहिंजे दीन जे अंदर तोखे सेखारियल तुझो हथ तो वधाया अॻिते अहिड़ो कम न कजाए कंहिं मुसलमान जी चौथी वारी न टप इन्हें थोड़े चइबो आहे त रहमत लिल आलमीन उनखे चइबो आहे जो तव्हां ॾोह कयो त छॾे ॾे सुठनि इनखे रहमत लिल आलमीन इहो खुद जेको हथ वढराए थो इहो भी रहमत लिल आलमीन हुजण में शामिल आहे छो ओ हुन घरनि खे तहफ़ुज़ मिलियो जन जा हे घर ए साईं त चवे थो त हुआ में ॾिसो केतिरनि माण्हुनि खे बीमारियूं लॻियूं हथ कपिजी विया पर जे शरीयत में ॾोह पियो करे परावा घर पियो टपे शरीयत में हथ कपराई खिलंदो पियो अचे इन्हनि खां पुछा करियो आख़िरी जुमिलो चवां इन्हनि खां पुछा करियो इन्हनि ऐं असां वटि असांजी शरीयत में त आहे को माण्हू बुरो फेल करे कंहिं औरत सां कंहिं न्याणी सां ज़बरदस्ती करे हुनखे भाई शर्मसार कयो या हुनखे कौड़ा हणो हाणे भाई इन्हनि खां पुछा कयो तव्हांजी का नंढी न्याणी 5-7 दर्जनि जे क्लास जी वञे थी कंहिं ज़ालिम हुनखे हवस जो निशानो बनायो ॾे ख़बर ॾे हाणे माण्हू गॾिजी हुनखे मारनि था न्याणी तुंहिंजी आहे पर ख़ल्क़ ॿी गॾु थी हुनखे मारनि था हुनखे हाणे थाने ते बि नथा वञनि मारिल था इन्हनि खां पुछा कजो जेके इहे इन गुस्ताखनि पारो था पान अरे तू ईंदे इनखे छॾाई दे माण्हुनि खे चवंदे त छॾियो मां वञा थो थाने ते हिन मुंहिंजी न्याणीअ सां बलात्कार कयो हिन मुंहिंजी न्याणी 7-8 सालनि जी सां ज़ुल्म कयो पर तव्हां न मारियो तव्हां हिनजे वेझो न अचो मां थाने ते वेंदुसि मां FIR कटाईंदुसि तो जेका जज जो हिनखे सज़ा ॾे मूंखे उहा क़बूल हूंदी अरे तू इन कंदे तू न कंदे पोइ जे तोखे पंहिंजी न्याणी जी इज़त प्यारी आहे न इन्हनि न्याणियुनि खे न्याणियुनि बणाइण वारो त मोहम्मद मुस्तफ़ा उन जी इज़त जो तहफ़ुज़ भी करणो आहे आखिरी जुमलो बुलाइना चाहिए छने मुझे दिमाग में अची वियो गाल ॿुधो इन गुस्ताख खे क़त्ल इन करे कयो थो वञे गवर्नमेंट खे करणो आहे असांखे न मता तव्हां चओ त मौलवी चओ त तव्हां करियो गवर्नमेंट खे करणो आहे छो करणो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां माण्हुनि जी अक़ीदत मोहब्बत घणी आहे हद दर्जे जी हिकिड़े माण्हू गुस्ताखी कई आहे इनखे कटे जान छॾायो इने न थिए त मता इहो मामलो वधे ऐं इन जे करे वधीक खून रेज़ी थे देर उन जा भाउर उथल ॿिया माण्हू उथल होॾां बि ख़ल्क़ हेॾां बि ख़ल्क़ घणा क़त्ल थी वञनि इन करे बहितरीन तरीक़ो इहो आहे गवर्नमेंट जल्दी कानून पंहिंजो चुरपुर में आणे उन हिकिड़े माण्हू खे धरती तां हटायो वञे त जीअं फसाद खां माण्हू बची अल्लाह साईं मोजी हाज़िरी तव्हां दोस्तनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो अल्लाह ताला खां दुआ है रब करीम तव्हां सभिनी जूं तकलीफ़ूं दर्द कर्ज़ मर्ज़ बीमारियूं बड़ियूं अल्लाह तव्हांखे माफ़ कंदो जन दोस्तनि हिन मीलाद में हिस्सो वरितो ताउन कयो ओ हिकु दाणे जेतिरो बि रब करीम हुनजो पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम या नबी सलाम अलैका सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका खैर जा हथड़ा सलाम
या इलाहा आलमीन या रब्बिल आलमीन ए मदीने वाले साईं अल्लाह तो के तो महबूब वास्तो जय सोने दे करे ही सॼी कायनात ठाही उन सोने जे सदके असांजी दुआऊं क़बूल फरमा आमीन मदीने वाले साईं अल्लाह तो के तो महबूब दी पाक न्याणी सैयदा फातिमा ज़हरा जो वास्तो उन फातिमा ज़हरा जे पाक पुत्र ने इमाम हसन हुसैन जो वास्तो असा गुनाहगार गरीबन जो दुआऊं क़बूल फरमा या इलाहा आलमीन के नंढड़ा के वॾड़ा के बुढ़ड़ा इन्हनि सभिनी जो अचण इन्हनि जो वेहण ॿुधण इमाम मिस्कीन जो ॿुधाइण पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमा या अल्लाह जना जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा अता फरमा जेके कर्ज़दार आहिनि उन्हनि जा कर्ज़ ला गरीबन के गंज अता फरमा मिस्कीननि जी मदद कर फरमा जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे हलाल जो रोज़गार अता फरमा जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे सालिह औलाद अता फरमा या अल्लाह जेके औलाद वारा आहिनि उन्हनि जी औलाद खे सालिह बना या इलाहा आलमीन या रब्बिल आलमीन असां सभिनी खे पंहिंजे महबूब जे पाक रोज़े जी ज़ियारत नसीब फरमा या अल्लाह असांखे बुराइनि खां बचा ज़ुल्म खां बचा हराम खां बचा पराए हक़ खाइण खां बचा या इलाहा आलमीन या रब्बिल आलमीन असांजे मुल्क पाकिस्तान जे अंदरि निज़ाम मुस्तफ़ा खे नाफ़िज़ करण फरमा मुंहिंजी सिंध जे हर ॻोठ हर शहर खे आबाद करण फरमा या इलाहा आलमीन या रब्बिल आलमीन मुंहिंजे मुर्शिद करीम कंबर वारे सोहणे जे मज़ार जे मथां अणगढ़ियूं रहमतूं नाज़िल फरमा उन जे बचन ऐं उन जी हवेली उन जे जमात जो ख़ैर करण फरमा या अल्लाह जेके बि मदीने वारे मीर जो नारो पिया लॻाइनि लब्बैक या रसूल अल्लाह मुंहिंजा अल्लाह उन्हनि सभिनी जो ख़ैर करण फरमा या इलाहा आलमीन या रब्बिल आलमीन जन दुनिया बानन महबूब जो मीलाद मल्हायो उन्हनि जे कदम कदम ते उन्हनि खे अजुर अता फरमा उन्हनि जूं ख़िदमतूं पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमा बिहक़ वक़त क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन या इलाहा आलमीन अजहिन महबूब मदीने वारे घोट जे मीलाद जे सदके हिन रोड जे चइनी तरफ़नि खां आस पास खां जेके बि मुस्लमान हलाल जो रोज़गार वेठा था कनि उन्हनि जे रिज़्क़ में रोज़ी में माल में बचन में बरकतूं अता फरमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन।